इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे नून लीग अॻवान दानियाल अज़ीज़ चयो त इमरान ख़ान ख़िलाफ़ पुलिस स्टेशन के भञण, वज़ीर आज़म हाउस ऐं सरकारी टीवी ते हमलनि जा केस दाख़िल आहिनि, जंहिं ते अदालत खेसि इश्तिहारी करार ॾिनो आहे। संदसि घर ॿाहिरां इश्तिहार लॻल आहिनि। हुन चयो त पीटीआई सरबराह टीवीअ ते नज़र अचे थो, पर खेसि गिरफ़्तार न पियो कयो वञे ऐं न ई हू अदालत में पेश थी रहियो आहे। संदसि चवणु हो त हिकु शख़्स खे जेल में सूर पियो त अदालत उन जी जाइदाद ज़ब्त करे छॾी, पर इमरान ख़ान ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई थिए कि इमरान खान साहब तकरीबन हर अदारे और हर अदालत से जो है बिल्कुल वहाँ पेश होने की भी इंतज़ार नहीं करते। तो फिर ये जो फॉरेन फंडिंग वाला केस है, इसमें भी जो दरखास्तें हैं, इसके ऊपर कोई अमल दरामद नहीं हो रहा, अकाउंट भी नहीं दिए जा रहे। तो फिर इसमें से खुशबू जो है या बदबू जो है वो आप बेहतर जानते हैं, वो कोई और आती है, वो नए पाकिस्तान की नहीं आती। दानियाल अज़ीज़ चयो त इमरान ख़ान समूरनि इदारनि जी तज़लील कई आहे, खेसि ॿियनि कैदियनि वांगुरु अदालत में पेश करणु घुर्जे हा। नून लीग अॻवान जो चवणु हो त हुकूमती इदारनि जी तज़लील करण ते इमरान ख़ान ख़िलाफ़ केस हली रहिया आहिनि, संदसि मिल्कियत ज़ब्त थियणु घुर्जे। खुदारा इस पाकिस्तान के अदारों का मजाक न बनाए। इमरान खान साहब केपी जाते हैं, वहाँ पर वो बताते हैं कि जनाब एहतसाब जो है वो कैसे होना चाहिए और करप्शन को पकड़ना चाहिए। उनको नहीं पता कि जहाँ वो खड़े थे उस सूबे की जो इन्होंने खुद बनाई हुई है एंटी करप्शन की डिपार्टमेंट और जो एहतसाब कमीशन इन्होंने बड़े धूमधाम से बनाई, जिसने 90 दिन में करप्शन का खात्मा करना था, उसको ताले लगे हुए हैं। कि किसको बेवकूफ बनाना चाह रहे हैं? दानियाल अज़ीज़ चयो त इलेक्शन कमीशन में इमरान ख़ान ख़िलाफ़ नाअहली केस हली रहियो आहे, पर उन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई थिए। जेकॾहिं ॿिटो मयार इहा हलणो आहे त पुराणियूं यादगिरियूं ताज़ा थी वेंदियूं। हुन चयो त पाकिस्तान जी इहा पुराणी रवायत आहे, जंहिं में हिकु पासे खे दॿाए ऐं ॿिए पासे खे उथारियो वञे थो। छा आइन ऐं एहतिसाब जो मयार सभिनी लाइ बराबरि नाहे? हुन चयो त इमरान ख़ान धरणनि ज़रिए मुल्क खे नुक़सान पहुचायो आहे, हू क़ौमी इदारनि जो मज़ाक न उॾाए। ये तरीक़ेकार रहा है पुराने पाकिस्तान का कि एक तरफ को दबा दिया जाता है और दूसरी तरफ को हल्लाशेरी दी जाती है और फिर उसकी सियासत जो है वो चमकाई जाती है और उसमें फूक भरी जाती है। और ये तरीक़ाकार हमने पहले ये स्काई लैब से जानी जाती थी, फिर ये इलेक्शन इंजीनियरिंग से जानी गई, फिर ये सीधी सीधी रिगिंग से जानी गई। इसके कई लफ्ज़ पैदा हो गए पाकिस्तान की सियासत में। संदसि चवणु हो त पारा चन्नार में ANP ऐं PP अॻवाननि खे वापसि मोटायो वियो, उते हिकु इश्तिहारी खे इजाज़त कीअं ॾिनी वई? दानियाल अज़ीज़ चयो त KPA में इश्तिहारी खे प्रोटोकॉल ॾिनो पियो वञे। संदसि चवणु हो त KPA में एहतिसाब कमीशन खे ई ताला लॻल आहिनि, हुननि सदाईं आइनी इदारनि जो एहतराम कयो आहे। नून लीग अॻवान दानियाल अज़ीज़ चयो त जावेद हाशमीअ जो बयान इमरान ख़ान ख़िलाफ़ वाज़े सबूत आहे। आइनी इदारनि खे इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुर्जे।